विच ते न वेंदो, न खुशी में शुक्र वारो रस्तो वठंदो, न गमीअ में जोर सां गमीअ खे बि ॿ हिसा। हिकिड़ो हिसो गमीअ जो इहो आहे जो हमरा बेसब्रीअ में हलियो अचे। मर्तबा आहिनि टे, थोरो तवजो आहे। मुसीबत अचे त पहिरियों मर्तबो आहे सब्र, ॿियो मर्तबो आहे शुक्र। मुसीबत ते भी जोर सां शुक्र शुक्र मसलो समझो। टियों मर्तबो आली मर्तबो आहे जेको सहाबा खे मुयसर थियो, जंहिंखे रज़ा चइबो आहे, जो नबीअ जे साहबनि जे लाइ क़ुरान में लिखियल आहे रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। इहो मर्तबो उम्मतनि खे आम असां तोखे बि मिली सघे थो, छो त क़ुरान शरीफ़ जी ॿी आयत में आहे। ऐं सूरत बय्यना जे आख़िर में आहे रज़ी अल्लाहु अन्हु व रज़ू अन्हु। अल्लाह खां उहे राज़ी ऐं अल्लाह उन्हनि खां राज़ी। अल्लाह खां उहे राज़ी जी माना इहा आहे त ईअं माल ते राज़ी न, बल्कि ॾुख ते बि मज़े वठण वारा आहिनि। इहो वॾो मसइलो इहो अथवे। हिकिड़ा माण्हू बेसब्र आहिनि, बेसब्रीअ जो अंदाज़ मुख़्तलिफ़ आहे। हिकिड़ा त लफ़्ज़ कढंदा आहिनि, अलाह खे बि लफ़्ज़। असांजे हिकिड़े हमरा रमज़ान शरीफ़ में वीचारे जी मेंह वठी आयो 1.5 लख रुपए में, बीमार थी पियसि त माण्हुनि जो चंडा रोज़ा नथो रखे, तॾहिं त 1.5 लख जी मेंह मराई थी। चए था सुभाणे सां रोज़ा आहिनि। हिकु ॾींहुं रोज़ो रखे, ॿिए ॾींहुं 3 ॾींहं मेंह पूरी थी वई। मसे तकबीर ॾिनोसि, 11 बजे जो टाइम हुजे, कोरो भरियो पियो हुजे। सो अॻे हूंदा न ठिकर जा कोरा, मथे मुंहुं करे चई मीर सुंदर खान जो 200 में बीठियूं हई, उन मां हिकु बि न मारे, मारे त मां ग़रीब जी वठि रोज़ो पंहिंजो खाई वञ। गड़गड़ करे पाणी पी। अब इनखे छा चइबो आहे? बेसब्री। मेंह त वई मोटंदी कोन, पर सवाब भी वयो सब्र जो, ईमान भी खत्म थी वियो जो रब खे पियो लफ़्ज़ कढे। ये बेसब्रीअ जो अंदाज़ आहे। ऐं सब्र नालो छा जो आहे? इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सब्र नालो इन्हीअ जो आहे त पाण खे झल लफ़्ज़ बुथा न ॻाल्हा, झल पाण खे बकवास करण खां बुरो कंहिंखे बि न ॻाल्हा, ऐं रब जी रज़ा ते राज़ी रहो। चओ त सभु अल्लाह जा ठहियल आहिनि, असां बि अल्लाह जा आहियूं। नेठ ओॾे वेंदासीं जाॾे इमाम विया ताॾे असांजो बि सफ़र जारी आहे। असांजो सफ़र को रुकियल आहे छा? अब तव्हां भल वेठा हुजो पर हलूं ओॾे था। युद्रिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा। रब से कुरान में फरमाओ मौत अची रहियो आहे, तोणी कोटनि किलनि में बंदि थी रहे, तभी तो जो सफ़र हले थो। सफ़र हेॾे हिकु साइड आहे ॾुख में मातम जी, इहो बि वन साइड आहे। ॿी साइड आहे सख़्त थी वञे, जो अखियुनि मां ॻोड़ो बि न अचे, इहो बि नाजाइज़ आहे। दिलि में ग़म थियणु खपे, ॻोड़ो वहणु खपे,